नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है बडाणी में असां शेयर कंदालूं था। बडाणी में रात देर सां चोर शोरूम जा ताला कटे अदद सिटी मोटरसाइकिल काए आसानी से फरार थी आहिनि। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ सां अव्हांखे आगाह कंदालूं था। बडाणी में रात देर सां चोर शोरूम जा ताला कटे सिटी मोटरसाइकिलियूं काहे आसानी से फरार थी विया आहिनि। उन हवाले से असां सां लाइन ते मौजूद है केहरदीन भुट्टो। जी केहरदीन, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, म्याणी हेठ बडाणी थाने की हद अलमुर्जा कांटे वट रात देर सां नामालूम चोरन अमनला भुट्टो के मोटरसाइकिल शोरूम के दुकान जा ताला कटे अदद सीढ़ी मोटरसाइकिलों काहे आसानी से फरार थी विया आहिनि। जॾहिं त शोरूम मालिक अमनला भुट्टो मीडिया अॻियां ॿुधाईंदे चयो आहे त बडाणी शहर अंदर हर रात चोरियुनि जूं वारदातूं पेश अचनि थियूं। रात नामालूम चोरन मुंहिंजे दुकान जा ताला कटे अदद सीढ़ी मोटरसाइकिलों काहे आसानी से फरार थी विया आहिनि। हुन चयो त म्याणी पुलिस के इतला करण बाद भी जाइ वारदात ते 2 कलाकनि बाद पहुती आहे। हुन IG सिंध DIG लाड़काणो SSP कश्मीर के अपील कई है तो फौरन नोटिस वठी मुंहिंजूं चोरी थियल 2 मोटरसाइकिलूं वापस करायूं वञनि। जी अमला भुट्टो SSP कश्मीर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई है तो फौरी तौर नोटिस वठी चोरी थियल मोटरसाइकिलियूं वापस कराई वञनि। वॾी महिरबानी केहरदीन भुट्टो तमाम तर सूरत हाल खां आगाह करण लाइ।